المدينة فلينظر أيها أزكى طعاما فليأتكم برزق منه وليتلطف ولا يشعرن بكم أحدا إنهم إن يظهروا عليكم يرجموكم أو يعيدوكم في ملتهم ولن تفلحوا إذا أبدا وكذلك أعثرنا عليهم ليعلموا أن وعد الله حق وأن الساعة لا ريب فيها إذ يتنازعون بينهم أمرهم فقالوا ابنوا عليهم بنيانا صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. सूरतुल कहफ जी आयत नंबर 19 का तिलावत आहे। असहाब कहफ जो वाक़ियो हले पियो, अल्लाह तबारक व तआला जा इहे ईमान वारा बाना 7 ॼणा ऐं उन्हनि सां गॾु हिकिड़ो कुतो, उन्हनि पाण में फ़ैसिलो कयो त असां पंहिंजो माल दौलत दुनिया घर महलात सभु कुझु छॾींदासीं, पर अल्लाह जे तरफ़ खां मिलियल ईमान जी दौलत खे कॾहिं बि छॾण जे लाइ तयारु न आहियूं। इन दौलत जे करे उन्हनि जेको आहे अल्लाह जी राह में हिजरत कई, पंहिंजो इलाइक़ो छॾियो ऐं पाण में मशवरो करे हिकु गार जे अंदरि वञी करे लिकिया। जंहिंमां इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त जेकॾहिं वक़्त जो बादशाह या वक़्त जो को ज़ालिम इंसान ताक़तवर हुजे जेको ईमान खसणु चाहे त उन वक़्त में पंहिंजे ईमान जे बचाइण जे लाइ अहिड़ी कार्रवाई करण जी इंसान खे इजाज़त आहे जो ईमान बचे, हिजरत करे उन इलाइक़े खे छॾे उतां वञी करे ॿाहिरि वञे। अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो, अहिड़े क़िस्म जी जेका आहे हिजरत करण जी इजाज़त आहे। हिननि 7 ॼणनि पाण में इहो फ़ैसिलो कयो। फ़ैसिले करण खां बाद में इहे रवाना थिया। अल्लाह तबारक व तआला जे मशीयत सां इहे वञी करे इन गार जे अंदरि रहिया। ॿाहिरां जेको आहे कुतो हुननि जी चौकीदारी ॾींदो रहियो ऐं उन गार जे अंदरि जॾहिं रहिया त ॿाहिरि जॾहिं शोर हलियो ऐं बादशाह उन्हनि खे तलाश शुरू कराई। उन्हनि खे बि ख़बर पई त बादशाह शुरू कराई आहे तलाश। पुछनि था त भई काॾे विया, आख़िर इंसान हुया, काॾे विया आख़िर? हर इंसान सोचींदो न उन वक़्त में न जहाज़ न जेको आहे बहरी ॿेड़ा न को अहिड़ो को मसइलो, त ज़रूरु सोचींदा त जेकॾहिं भला ॿाहिरि निकिता बार्डरनि खां त उनजे बावजूदु किथे कंहिं माण्हू ॾिठो हूंदो, कंहिं ॿाहिरि मुल्क में कंहिं जॻह ते। इहे सभु शयूं जॾहिं न आहिनि त का त ॻाल्हि आहे, काॾे त विया। उन्हनि छा कयो हुयो जो पंहिंजे इन दफ़्तर में जेको गवर्नमेंट जो दफ़्तर हुयो उन जे अंदरि इन्हनि जा कवाइफ़ ऐं इहे मामलात लिखी करे उन्हनि महफ़ूज़ करे छॾिया। हेॾा अल्लाह पाक उन्हनि खे उन गार जे अंदरि निंड ॾेई छॾी। निंड जी जेको अरसो आहे इहो 300 साल खां बि वधीक अरसो वधी वियो ऐं इन निंड जे अरसे में अल्लाह पाक 300 साल खां बाद में वरी उन्हनि खे अल्लाह पाक जेको आहे उन्हनि खे वरी हयाती ॾिनी, वरी उन्हनि खे बेदार फरमायो। हाणे उन्हनि मां पाण में मशवरो करे चयूं त बाबा यार उथो, बुख लॻी आहे। पाण मां हिकिड़े खे मशवरो करे मोकिलियूं त होशियारु माण्हू हुजे जेको वञी करे उते अहिड़े नरमीअ सां वञी करे मामिलो पेश करे ऐं सिक्का ऐं पैसा ॾेई करे उन्हनि खां जेको आहे माल ख़रीदे, खाइण पीअण जो सामान जेको आहे ख़रीद करे, ताकी ॿियनि खे ख़बर न पवे। त उन्हनि मां यमली खां नाले हिकिड़ो शख़्स हुयो, उन्हनि जा नाला मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अचनि था। सो उन्हनि मां यमली खां नाले हिकिड़ो शख़्स हुयो। उन शख़्स खे उन्हनि मोकिलियो त बाबा तूं वञी करे शहर मां सामान वठी। उहो जो शहर वञे त हालात मुख़्तलिफ़, माण्हू मुख़्तलिफ़, हिकिड़ो माण्हू न हुजे जंहिंखे उहो सुञाणे। दुकाननि जी हयत तब्दील थी वई, बाज़ार तब्दील थी वई, माण्हुनि जी चहल पहल तब्दील थी वई। हे छा थी वियो? ऐं वरी उनजे बावजूदु हुन चयो त भला हाणे सिको ॾेई करे मां ख़रीद त कयां। उन्हनि जे साम्हूं सिको पेश कयो त उहो 300 साल पुराणे बादशाह वारो सिको। उन्हनि खे शक पियो त बाबा का त ॻाल्हि आहे जंहिंजे करे हीउ जेको आहे 300 साल पुराणे बादशाह जो सिको खणी आयो आहे। माण्हुनि जे अंदरि तजस्सुस पैदा थियो ऐं माण्हुनि उन जी ॻोल्हा शुरू कई। उन्हनि खां पुछा कयूं, उन जे मथां सख़्ती कयूं या उनखे ज़ोर भरियूं त उन जेका आहे ॻाल्हि उन जे साम्हूं कई त यार असुल ॻाल्हि इहा आहे। तंहिंखां बाद में उन्हनि पाण में हिक ॿियनि खां पुछा कई। जे तारीख़ जे अंदरि किताबनि जे अंदरि लिखियलु किथे हूंदो आहे न बाबा अहिड़ो वाक़ियो थियो, या असां बि 1400 साल अॻु में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा वाक़िया पढ़ूं था, साहब इकराम जा वाक़िया असां ॾिठासीं त कोन, पर किताबनि में लिखियलु आहिनि कि मुबल्लिगनि जे वाक़िया ॿुधूं था। अहिड़े नमूने सां कंहिं जेको आहे तजुर्बेकार माण्हू खे ख़बर पई, उन्हनि वञी करे सरकारी दफ़्तर ते सरकारी माण्हुनि ताईं इहा ॻाल्हि पहुचाई ऐं उन्हनि जेको आहे तहक़ीक़ कई। दफ़्तर जे अंदरि वञी करे
तलाश कयूं त उन दफ़्तर जे अंदरि उन्हनि जा कवाइफ़ जेके लिखिया पिया हुआ। पोइ बादशाह जेको उन वक़्त में नेक माण्हू हुयो, उन बादशाह खे बि क़यामत जो ख़ौफ़ लाइक़ु हुयो ऐं लाहिक़ु हुयो, ऐं उहो बि इन में तज़ब्ज़ुब में हुयो त अलाए क़यामत वाक़ई थींदी अलाए न थींदी, अलाए छा थींदो। जे कॾहिं कॾहिं ईमानदार बि पंहिंजे तज़ब्ज़ुब में हूंदो आहे त बाबा छा थींदो, अलाए कहिड़ो मामिलो थींदो, अलाए कहिड़ा हालात थींदा असां सां, अलाए कहिड़ो हक़ ते, अलाए कहिड़ो ना हक़ ते। सो बादशाह जेको आहे पंहिंजी राइयत वठी करे उन गार ताईं पहुतो। पोइ के लिखनि था त उन्हनि सां मिलियो या न मिलियो, बहरहाल उन्हनि खे ॾिठई ऐं सुञातऊं त वाक़ई जेके आहिनि इहे उहे ई माण्हू आहिनि जिन जा नाला दफ़्तर में लिखियल आहिनि, ऐं उन्हनि खे जेको आहे गार जे अंदरि वञण जी तौफ़ीक़ न थी। सो के लिखनि था त उन्हनि सां जेको आहे उहे मिलिया बि सही। बहरहाल क़िस्से मुख़्तसर त उहे यमनी खां अची करे पोयनि सां अची करे उन्हनि अहवालु कयो त यार ॻाल्हि त हीअ आहे। वञी करे मां हुते वञी करे इहो सिको पेश कयुमि, ऐं सिको जॾहिं पेश कयुमि त उन्हनि खे ताजुब वरितो त वाह हिकिड़े ज़माने जो सिको खणी आऊं। उन्हनि इहो ताजुब ॻोल्हींदे 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 वञी बादशाह ताईं ॻाल्हि पहुती। पोयां बादशाह लाहो लश्कर बि अचे वेंदो पोयां, त उन्हनि खे इहा ख़बर पई त हे नेक दिल इंसान आहिनि। बहरहाल त एतिरी ज़िंदगी उन्हनि राइयत वारनि, उन्हनि इलाइक़े वारनि उन्हनि जी अची करे ॾिठी। उन खां बाद में अचे थो त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे उते ई जेको आहे मौत ॾेई छॾियो। उन्हनि खे उते ई जेको आहे मौत ॾेई छॾियो। मौत ॾियण खां बाद में कुदरती को अहिड़ो मामिलो थियो जंहिंजे करे उन्हनि जी गार कंहिं माण्हू जे साम्हूं जेका ज़ाहिर न थी, उन्हनि जा लाश ज़ाहिर न थिया, पोइ रब सां उन गार खे ढके छॾियो या कंहिं मामले सां माण्हुनि खां ओझल करे छॾियईं। सो किसो जेको अल्लाह पाक खे बयानु करिणो हुयो उहो किसो इहो त अहिड़े क़िस्म जा वाक़िया अल्लाह खां परे न आहिनि। हीअ त हिकु नंढो वाक़ियो आहे, इन खां अलाए केतिरा वॾा वॾा वाक़िया अल्लाह पाक जेको आहे काइनात जे अंदरि ज़ाहिर करे चुको आहे। हीअ आसमान जो बीहारणो इहो वॾो वाक़ियो आहे, हिन ज़मीन जो विछाइणु वॾो वाक़ियो आहे। हज़ारे इंसान जेके आहिनि पंहिंजी पंहिंजी सरज़मीन ते पंहिंजी पंहिंजी जॻह जे अंदरि ज़िंदा आहिनि। 18,000 खां वधीक मख़लूक़ात खे रोज़ानो रिज़्क़ थो खाराए, उन्हनि खे जीआरे थो, उन्हनि खे मारे थो। इहे सभु निज़ाम काइनात जो पियो हलाए थो। इहे तमामु वॾा वाक़िया आहिनि जेकॾहिं इंसान इन्हनि जे तरफ़ गौर करे। हीअ जेकॾहिं तव्हां सुम्हिया पिया आहियो, तव्हां उथो था, तव्हांजे इन्हनि जी सोराख़नि जी, तव्हांजे कननि जी, तव्हांजे अखियुनि जी, तव्हांजे वात जी, तव्हांजी बॉडी जी हिफ़ाज़त केरु थो करे। तव्हांखे जेको आहे साह जे अंदरि अहिड़े क़िस्म जी साफ़ हवा केरु थो पहुचाए जंहिंजे करे तव्हां अंदरि जेको आहे तव्हांजे जिस्म जी जेका मशीन आहे साफ़ थी करे वरी गदली जेका हवा आहे उहा ॿाहिरि थी निकिरे। फरमाईं त इन्हनि सभिनीनि शयुनि जो जेकॾहिं तव्हां जवाबु ॻोल्हींदव, इहे काइनात जे अंदरि तमामु वॾियूं निशानियूं आहिनि। तमामु वॾियूं काइनात जे अंदरि हिकिड़ियूं अज़ीम अल्लाह तबारक व तआला जूं कुदरतूं आहिनि। इन्हनि जे तरफ़ नज़र करे त इहे वॾे में वॾियूं निशानियूं अल्लाह पाक जूं इंसान जे मथां सरज़दा आहिनि, पर इंसान इन्हनि जे तरफ़ तवजो नथो करे। जाए जो असाब कहफ जे वाक़े जे तरफ़ बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सवाल जो असाब कहफ जे वाक़े जे बारे में अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़, क़ुरान को तारीख़ी किताब न आहे, क़ुरान इनक़िलाबी किताब आहे। क़ुरान असांखे इहो ॿुधायो त ईमान कीअं आणिबो, ईमान खे कीअं बचाइबो। जीअं असाब कहफ जे वाक़े मां ॿुधाईं त ईमान खे बचाइण जो ढंग तव्हांखे कीअं अचणु घुरिजे। बाक़ी ही को तारीख़ी किताब न आहे जंहिंमां जेको आहे असां तारीख़ूं कढी करे अहिड़े क़िस्म जो को सबक़ कढूं। अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान मुक़द्दस जे ज़रिए सां इंसान खे पंहिंजे ईमान खे महफ़ूज़ रखणु ऐं ईमान जी तमामु वॾो ईअं सम्झो त ख़ज़ानो हुजण जो अल्लाह पाक इंसान खे सबक़ ॾिनो त इंसान ईमान तुंहिंजे लाइ तमामु वॾे में वॾी दौलत आहे। सो क़ुरान फरमायो इन्नहुम इन यज़हरु अलैकुम यरजुमुकुम, उन्हनि यमली खां खे चयो त ॿाहिरि वञे त थोरो नरमीअ सां पेश अचां, वला युशइरुन बिकुम अहदा, ताकी तव्हांजे मथां उहे आगाह न थियनि, उन्हनि खे इहा ख़बर न पए त हे हेॾे सुधा पिया आहिनि हेॾे रहनि था। इन्नहुम इन यज़हरु अलैकुम यरजुमुकुम, उन्हनि खे त इहो ज़हन में हुयो न त उन्हनि खे कहिड़ी ख़बर 300 साल गुज़रिया आहिनि, उन्हनि खे इहो ज़हन में हुयो त उन ई वक़्त जो बादशाह जेको ज़ालिम आहे उनजी हुकूमत हूंदी। त जेकॾहिं ईअं न थिए जो इन्हनि जे मथां जॾहिं ॻाल्हि ज़ाहिर थी पवे अलैकुम यरजुमुकुम, उहे तव्हांजे मथां ग़ालिब अचनि, यरजुमुकुम तव्हांखे पथर हणी करे संसार करे छॾियो, औ युईदुकुम फी मिल्लतिहिम, या जेको आहे तव्हांखे पंहिंजी मिलत जे तरफ़ मोटण ते मजबूर कनि। ज़ाहिर आहे जेकॾहिं ॿ तरीक़ा आहिनि, या त तव्हांखे सज़ा ॾेई करे तव्हांखे ख़तमु करे छॾनि, इहो बि ज़ाहिर आहे नुक़सान जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं ॿिए नंबर ते पंहिंजी जान जे मुक़ाबले में जेकॾहिं पंहिंजी मिलत तव्हां खां ईमान छॾाए करे कुफ़र ते आंदव तॾहिं बि तव्हांजे लाइ नुक़सान आहे। ॿई शयूं तव्हांजे लाइ नुक़सान आहे। सिर्फ़ु हिकिड़ी शइ न बल्कि ॿई शयूं तव्हांजे लाइ नुक़सान आहे। यानी सिर्फ़ु माल जी ऐं इन्हनि शयुनि जी परवाह न आहे, बल्कि पंहिंजे ईमान जी बि परवाह आहे। जेकॾहिं जान खे नुक़सान पहुचायूं तॾहिं बि नुक़सान, जेकॾहिं ईमान खे नुक़सान पहुचायूं तॾहिं बि नुक़सान। वलन तुफ़्लिहू इज़न अबदा, फरमाईं त इन हालत में तव्हां कॾहिं बि कामयाबु कोन थींदो, इहा तव्हांजी कामयाबी जेका आहे ख़तमु थी वेंदी। फरमाईं त वकज़ालिक अअसरना अलैहिम लियअलमू अन्न वअदल्लाहि हक़्क़ुन, अहिड़ी तरह असां वाक़िफ़ कयोसीं उन्हनि खे लियअलमू अन्न वअदल्लाहि हक़्क़ुन, ताकी माण्हुनि खे ख़बर पवे त अल्लाह जो वाइदो सचो आहे। साईं कहिड़ो वाइदो अल्लाह पाक जो, इहो क़यामत जे क़ाइमु करण जो वाइदो, जन्नत ऐं जहन्नम जो वाइदो, ईमान जे वारनि जे लाइ कामयाबी जो वाइदो, इहे सभु वाइदा अल्लाह पाक जा आहिनि ईमान वारे सां।
फरमाईंदा वकदालिक आथरना, अहिड़ी तरह असां वाक़िफ़ कयोसीं उन्हनि ते, लियअलमू अन्न वअदल्लाहि हक़्क़ुन, ताकि उन्हनि खे ख़बर पवे त अल्लाह जो वाइदो सचो आहे, व अन्न साअत ला रैब फ़ीहा, ऐं फरमाईं त क़यामत जे वाक़े थियण में कंहिं बि क़िस्म जो शक न आहे। क़यामत जे वाक़े थियण में कंहिं बि क़िस्म जो शक न आहे। दुनिया जे अंदरि इंसान जेको आहे, दुनिया जे अंदरि इंसान जेको आहे इन कशमकश में लॻो पियो हूंदो आहे त असांजी कहिड़ी हालत थिए। को जेको आहे नंढो आहे त पंहिंजी कामयाबी जे लाइ वेठो थो माल कमाइण जी कोशिशि में लॻो पियो आहे, वॾो आहे त पंहिंजी औलाद जी ॻणती, माल ऐं बंगला ठाहिण जी ॻणती, हालांकि आख़िरत जी ॻणती इंसान खे करणु घुरिजे, उहा आख़िरत जी ॻणती न आहे। अल्लाह फरमायो व अन्न साअत ला रैब फ़ीहा, अव्हां जे मथां इहा ॻाल्हि वाज़िह थियणु घुरिजे त क़यामत जे वाक़े थियण में कंहिं बि क़िस्म जो शक न आहे। क़यामत जे वाक़े थियण में जीअं अल्लाह पाक असहाबे कहफ़ जो वाक़ियो ॿुधायो, फरमाई 300 साल जेको आहे उन्हनि खे निंड ॾेई करे वरी जीआरियोसीं, अहिड़ी तरह तव्हांखे जेकॾहिं 100 साल मारे करे क़बर जे अंदरि पूरे करे वरी तव्हांखे जीआरे त अल्लाह क़ादिर आहे। इन जा मिसाल दुनिया जे अंदरि पेश कई। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जो वाक़ियो, 100 साल अल्लाह पाक उनखे निंड ॾेई छॾी, 100 साल निंड ॾेई छॾी। उते इंसान जो अचण वञण बंदि, कंहिंखे ख़बर ई न पई त उज़ैर अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी सुतो पियो आहे। 100 साल खां बाद में वरी उज़ैर अलैहिस्सलाम खे ज़िंदा करे दुनिया वारनि खे ॾेखारणु फरमाई त कहिड़ी बि ताक़त हुजे, कहिड़ो बि इंसान हुजे, काइनात जी कहिड़ी बि शइ हुजे, उनखे मां अल्लाह जीअं चाहियां उनखे ख़तमु करे वरी उनखे जेकॾहिं जीआरियां त मां इन ते क़ादिर आहियां। जॾहिं अहिड़ा मिसाल अव्हांखे ॿुधायसि दुनिया जे अंदरि पेश करे त तव्हांजे क़यामत जे वाक़े थियण में, क़यामत मरण खां बाद में ॿीहर उथी करे हिसाब किताब ॾियण जे बारे में बि अव्हांखे शक न हुजणु घुरिजे। इंसान खे इहो शक न हुजणु घुरिजे, जहिड़ी तरह हिते असां हिसाब किताब खां डिॼूं था न, आख़िरत में बि असांखे ईअं ई हिसाब किताब अल्लाह वटि ॾियणो पवंदो। फरमाईंदा व अन्न साअत ला रैब फ़ीहा, फरमाईंदा क़यामत जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो शक न आहे। इज़ यतनाज़ऊन बैनहुम अमरहुम फ़क़ालू बुनू अलैहिम बुनयाना, जॾहिं बादशाह उन्हनि जे मथां आयो, उन्हनि पाण में हिक ॿिए सां मशवरो कयो, बाबा इन्हनि जे मथां का शइ ठाहियूं, क़बर ठाहियूं या को ॿियो को मामिलो ठाहियूं। बहरहाल फ़क़ालू बुनू अलैहिम बुनयाना, जेके उन्हनि जे मथां ग़ालिब हुया उन्हनि चयो त जेको क़ालू बुनू अलैहिम बुनयाना, उन्हनि चयो त इन्हनि जे मथां का शइ ठाहियो, रब्बुहुम अअलम बिहिम, उन्हनि जो अल्लाह इन्हनि खे वधीक ॼाणे थो। क़ाल लज़ीन ग़लबू अला अम्रिहिम, उन्हनि मां जेके ग़ालिब हुया मशवरे में या सम्झ में या उन्हनि में हुकूमत में, उन्हनि चयो त बाबा ही अल्लाह जा प्यारा बाना हुया, असां इन्हनि जे मथां मस्जिद जी तामीर कंदासीं। अॼु बि जेको आहे उन्हनि जे मथां ऐं उन्हनि जे ग़ार जे मथां जेका आहे मस्जिद जी तामीर थियल आहे। क़ुरान फरमाए त क़ाल लज़ीन ग़लबू, फरमाई जेके उन्हनि जे मथां ग़ालिब आया उन्हनि चयो उन मामले जे अंदरि लनत्तख़िदन्न अलैहिम मस्जिदा, फरमाए ज़रूरु इन्हनि जे मथां मस्जिद खे ठाहींदासीं। मस्जिद उन्हनि जे मथां ठहियलु आहे। पोइ हाणे इहा कंफर्म न आहे त असहाबे कहफ़ वारनि जी इन ई ग़ार जे मथां ठहियलु आहे, ॿी ग़ार आहे। अल्लाह तबारक व तआला इन्हनि शयुनि जी कंहिं बि क़िस्म जी निशानदेही न आहे कई त बाबा हीअ शइ हुन जॻह ते थियलु आहे। जीअं नूह अलैहिस्सलाम जो जेको बेड़ो जूदी पहाड़ ते लथो, उनजी निशानदेही थियलु आहे, काबतुल्लाह जी निशानदेही, मदीना मुनव्वरा जी निशानदेही, अहिड़े नमूने सां बैतुल मुक़द्दस जी निशानदेही, इन जी निशानदेही न आहे थियलु। जेतिरो अल्लाह खे उन्हनि जे ईमान जे बक़ावत जो ऐं जेको आहे आख़िरत जे वाक़े थियण जो ऐं क़यामत खां बाद में ॿीहर उथण ते अल्लाह पाक खे पैगाम ॾियणो, उहो पैगाम इन्हनि आयतुनि जे अंदरि वाज़िह आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।